नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सन मां ख़बर ॾींदा हलूं त सन जे झोड़ींदड़ वाक़ियो इंडस हाईवे ते 2 कारनि में टक्कर थी पई है, जंहिंमें 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।